Live from our Dallas headquarters, this is Tech Group, serving you the hottest news of the hour. Your news, our business. वगन प्रेस क्लब के सहाफ़िन पारां बंगुल देरो प्रेस क्लब के नौजवान सहाफ़ी राशिद सूमरो का हथियारबंद हथां कयल फुर के वाक़े खिलाफ वगन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वगन प्रेस क्लब के सहाफ़ी एम बख्श खासकेली, सदर यार मोहम्मद मुगेरी, साजिद बलोच, अली गुल मुगेरी, अरबाब चोलियाणी, गुलाम मुस्तफ़ा बिरोही, अहमद अली बुरड़ो, ज़ीशान पहमर, फहद मुगेरी, जीएम वगन पारां बंगुल देरो के नौजवान सहाफ़ी राशिद सूमरो का थियल फुर के वाक़े खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हिन वक़्त सहाफ़िन ते हमला ऐं फुरलुट मामूल बणिजी वियो आहे। हर रोज़ कंहिं न कंहिं सहाफ़ी सां मसइलो थी रहियो आहे। असीं सहाफ़िन जो ॾोह सिर्फ़ उहो आहे जो असीं सच लिखी रहिया आहियूं, जॾहिं त हिन वक़्त असीं सहाफ़ी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहियूं। हुकूमत खे घुर्जे त सहाफ़िन खे तहफ़ुज़ फ़राहम करे ऐं राशिद सूमरो खां हथियारबंद हथां कयल फुरे वापस कराए वाक़े में मुलविस जवाबदारन के गिरफ्तार करे सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म कराई वञे। ॿी सूरत में एहतजाजी दारो वधायो वेंदो। अली गुल मुगेरी, वगन।